चाचा साईं, तव्हांजूं सभु ॻाल्हियूं सोन आहिनि ऐं मां मञा थो त मूंखां नंढियूं वॾियूं ग़लतियूं थियूं आहिनि ऐं मां पशेमान आहियां। मां तव्हां में उमेद रखां थो त तव्हां मूंखे माफ़ करे छॾींदो। पुट, मां तुंहिंजी का बि ग़लती दिलि ते न आहे रखी, न ई मां तोखां नाराज़ आहियां। तूं रुगो सिर्फ़ु सभा खे राज़ी करण जी कोशिशि कर। जेकॾहिं बाबा सभा राज़ी थी वञे त मां तव्हांजी मङणी करण तयारु आहियां। चाचा साईं, मूंखे पूरी उमेद आहे त मां सोट सभा खे मञाए वठंदुसि, पर जेकॾहिं तव्हां थोरी कोशिशि कंदा ऐं हुनखे राज़ी कंदा त मूंखे पूरी पक आहे त सोट सभा हिन रिश्ते खां कॾहिं बि इनकार न कंदी। पुट, मां पूरी कोशिशि कई आहे, पर बाबा सभा जो चवणु आहे त हीअ मुंहिंजी ज़िंदगी जो सुवालु आहे। हाणे बाबा तूं ई ॿुधाए त मां हुनजी ज़िंदगी में दख़ल अंदाज़ी कीअं थो करे सघां? चाचा साईं, मां पूरी ज़िंदगी तव्हांजो नौकर थी गुज़ारींदुसि। सिर्फ़ु हिकु चकर तव्हां मूं ते एतबार करे ॾिसो। ॾिस बाबा, असांखे नौकरनि जी ज़रूरत न आहे, असांखे ज़रूरत आहे हमदर्द जी। बाक़ी नौकर त चंद पैसनि ते मिली वेंदा। मां पंहिंजी पूरी कोशिशि कंदुसि चाचा साईं त बाक़ी ज़िंदगी मां हिन ख़ानदान जो हमदर्द थी गुज़ारियां। तव्हां वरी सभा जे वेझो अचो ऐं पंहिंजे तरफ़ खां पूरी कोशिशि कयो। मुंहिंजे तरफ़ खां तव्हांखे पूरी इजाज़त आहे। तव्हां सां शादी करण लाइ राज़ी थी वञे मूंखे कोई इतराज़ कोन हूंदो, पर जो इनकार थी करे मां बाबा हुन मथां ज़ोर कोन ॾींदुसि। नहीं तूं ई मूंखे मयार ॾिजांइ। चाचा साईं, ख़ुदा कंदो त सभा राज़ी थी वेंदी ऐं मां पंहिंजे तरफ़ां पूरी कोशिशि कंदुसि त मां सभा खे राज़ी कयां। चाचा साईं, हाणे तव्हां वेहो, ॿाहिरि इमरान वेठो आहे, मां हुन सां वियां थो। ठीकु आहे चाचा साईं? छा चयो चाचे तव्हां? तव्हां हलो जॻह ते, मां तव्हांखे ॿुधायां थो। चलो अचो। हलो। हिते कीअं अचणु थियो आहे? मैडम मोर खे पार्क घुमाइण आई आहे। इहो ई मोर आहे जेको तुंहिंजो पतो कटींदो। अमंदे यार, जेसी तानी इहो नौकर हिन घर में आहे न, तुंहिंजी दाल हिते कोन करंदी। इनखे तव्हां भॼाए कढ। त पोइ मूंखे तूं सलाह ॾे त असांखे छा करणु घुरिजे। जेकॾहिं मां कुझु कयो ऐं ज़ाहिर थी पियुसि न त पोइ चाचा ऐं सोट मूंखे कॾहिं बि घर में अचणु कोन ॾींदा। मोर खे भॼाइण लाइ तूं खादम खे इस्तेमालु कर, उहो लालची आहे। इहा सलाह सुठी आहे। मूंखे न खादम खे इस्तेमालु करणो पवंदो, पोइ न मोर खे ॿुधाईंदुसि त मां ॿिमूं ई भला आहियां। जेकॾहिं हिकिड़े पासे चिथाड़ींदो न त ॿिए पासे चक हणंदोमांसि। सोप सीरियल मोहब्बतुनि जो माग तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।